اور ہن وقت میں ٹائم 12:30 بجا تھیو ہے انشاءاللہ تعالیٰ 1:30 بجے دعائے خیر گھرندا سے صلاۃ و سلام پڑھندا سے اسٹیج تے مدینے وارے سائیں جا بچڑا بیٹھا ہیں جے تواں اسا گنہگار امت جے لائے ہتھ کھڑندا مدینے وارے سائیں جی رحمت عام ہی چام ہے انشاءاللہ تعالیٰ تے رحمت سان جھولیو پانجو گھرن دے بھرے ہلندا سے انشاءاللہ تبارک و تعالیٰ تن اجو کی محفل جے صدقے قیامت جے دہاڑے اللہ تعالیٰ تن پر دستگیر جی دامن نصیب فرمائیں دو اے حسنین کریمین جے سائیں جے لوال حمد جے ٹھنڈے جی تمہا اسا گنہگارن کے چھاو نصیب فرمائیں دو اللہ تبارک و تعالیٰ جل شانہ و عمل والہ پانجے مقدس کلام مجید جے اندر ارشاد فرمائے وَإِذَا سَأَلَكَ عِبَادِي أَنِّي فَإِنِّي قَرِيبٌ أُجِيبُ دَعْوَةَ الدَّاعِ إِذَا دَعَانِ اللہ تعالیٰ پانجے محبوب کے تو فرمائے تا اے محبوب جڑ ہے تمہاں کھا مہنجا باندھا مہنجو پچھن تا آؤ نہایت قریب آیا ऐं बाॾाईंदड़ जी दुआ क़बूल कंदो आहियां इज़ा दआन जॾहिं बि दुआ घुरे वरी आयत मुबारक जो तर्जुमो ॿुधो अल्लाह ताला पंहिंजे महबूब अलैहिस्सलाम खे तो फरमाए त ऐं मुंहिंजा महबूब जॾहिं तव्हां खां मुंहिंजा बाना मुंहिंजो पुछनि त आउं निहायत वेझो आहियां उजीब दावत दाए बाॾाईंदड़ जी दुआ क़बूल कंदो आहियां इज़ा दआन जॾहिं बि दुआ घुरे अल्लाह ताला जेका असां मुस्लमाननि जे मथां नमाज़ फर्ज़ कई न उन्ही नमाज़ जो बि रब्बुल आलमीन असांखे टाइम मुक़ररु करे ॾिनो आहे थोरो ॻाल्हायो इन सलात कानत अलल मोमिनीन किताबम मौक़ूता अल्लाह से कुरान शरीफ में तो फरमाए त जेका मां अल्लाह ताला तव्हां जे मथां नमाज़ फर्ज़ कई आहे उहा तव्हां खे मुक़ररु थियल टाइम ते पढ़णी आहे फजर फजर जे टाइम ते ज़ोर ज़ोर जे टाइम ते असर असर जे टाइम ते मगरिब मगरिब जे टाइम ते इशा इशा जे टाइम ते अदा थोरो ॻाल्हायो नमाज जो वक़्तु असांखे अल्लाह ताला मुक़ररु करे ॾिनो न मगर यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव मदीने वारे साईं जे शान जी ते हिकिड़ी झलक थी अचे पाण जेॾी महिल अरफात जे मैदान में पहुता त हसनैन करीमैन जे नाने पंहिंजे महिरबान मालिक खे अर्ज़ु कयो त मुंहिंजा मौला मां अरफात में बेपारी टेपारी गॾु पढ़ंदुसि त अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे ईअं न फरमायो त मूं क़ुरान में फ़ैसिलो करे छॾियो आहे त मुक़ररु थियल टाइम ते पढ़ो ज़ोर ज़ोर जे टाइम ते असर असर जे टाइम ते मगरिब मगरिब जे टाइम ते इशा इशा जे टाइम ते फजर फजर जे टाइम ते तू बि पढ़ी टे पढ़ी कीअं गॾु पढ़ंदे अल्लाह ताला ईअं न फरमाए रब्बुल आलमीन फरमाए त सोना तुंहिंजो चवण न कंदुसि त ॿियो कंहिंजो कंदुसि वात खोले सुभान अल्लाह न चई न त क़ुरान में त फ़ैसिलो इहो ई आहे न त मुक़ररु थियल टाइम ते नमाज़ पढ़ो मगर मदीने सरकार जो शान आहे पाण बेपारी टेपारी उते पढ़ियो न अरफात में वरी मुज़दलिफ़े में जेॾी महिल सोनो सरदार पहुतो त रब खे अर्ज़ु कई त मूंखे इजाज़त ॾे त मां मगरिब इशा हिते गॾु पढ़ां अल्लाह ताला फरमाइस त पढ़ वञी आहे शान मदीने वारे जो पर हेॾे तवजो कजाए आशिक अल्लाह खे पंहिंजे महबूब जी इहा एॾी त अता वणी जो क़यामत ताईं हाजिर जे मथां इहा महबूब जी अदा फर्ज़ करे छॾियईं त जॾहिं अरफात में ईंदव बेपारी टेपारी गॾु पढ़ंदव मुज़दलिफ़े में ईंदव त मगरिब इशा गॾु पढ़ंदव मुंहिंजे महबूब जे यादि खे ताज़ो कयो त हज क़बूल कयां इहो आहे मदीने वारे जो शान जेको मुला चवे त मां नबीअ जहिड़ो आहियां त उन्हीअ खे चओ त अल्लाह साईं तूं बि अर्ज़ु कर चवेसि त मां फजर ऐं ज़ुहर गॾु पढ़ां
یہ تھا اساجے رحمت للعالمین مدینے کے سائیں جو شان ہانے اللہ تعالیٰ نماز جو ٹائم بھی اساجے مقرر کرے دنو نا پر دعا جے لائے اللہ تعالیٰ ٹائم مقرر کرے نہ دنو صاف صاف قرآن میں رب فرمایو دعا جے لائے تا اذا دعان جدہ پہ کوا دعا کرو صبح جو کرو منجد جو کرو شام جو کرو رات جو کرو عصر جو کرو نماز کھا اگ میں کرو نماز کھا بعد میں کرو جنازے کھا اگ میں کرو جنازے کھا بعد میں کرو قبر جے متھوں کرو دعا تبا جمال کے جے حضور میں سب کو کھڑا دعا ہے مگر بعض حضرات اعتراض کرتا ہے کہ جنازے کی نماز پڑھو تو وہ دعا نہ کرو قبر کے متھوں اذان بھی نہ جو قبر کے متھوں بھی دعا نہ کرو مگر یہ صاف حدیث میں سرکار مدینہ صلی اللہ علیہ وسلم جو حکم ہے کہ کو دستگیر بادشاہ کے مرید نے ڈٹھو بابا کی ہن بیعت بن گستاخن کے نظر نہ آیو ایک حدیث مبارک ملاحظہ فرمایو ولنا ما روی ان النبی صلی اللہ علیہ وسلم صلی اللہ جنازت فلما فرغ جاء عمر رضی اللہ تعالی عنہ ومعه قوم فاراد ان يصلي ثانيا فقال له النبي صلى الله عليه وسلم الصلاة على الجنازة لا تعاد ولكن ادعو للميت واستغفر له مدینے جا سائیں ایکڑے شخص جی جنازے جی نماز پڑھانا آیا نماز جنازے جی تھی وئی جیڑی مل پانا انہیں نماز جنازے کا فارغ تھا تا حضرت عمر فاروق اعظم رضی اللہ تعالی عنہ جن اجے پاتا پر اکیلا نہ ہویا انہیں سائیں سان جماعت بھی گھٹ ہوئی سمجھو کہانی ابا اجے پچھا کہیں دادا جنازے کی نماز ادا عمر تھی وئی کہے پڑھائی حضور پڑھائی فاراد ان يصلي ثانيا حضرت عمر سائیں بارن ارادو کہو تو بھلا پو اسا جماعت تو اوہی آیوں پوری ॿियो दफ़ो असां जनाज़े जी नमाज़ खणी पढ़ूं जेॾी महिल हिननि इरादो कयो فقال له النبي صلى الله عليه وسلم الصلاة على الجنازة لا تعاد مدینے جے سائیں فرماयो تو عمر جنازے کی نماز ایک دفعہ تھیندی ہے ॿियो دفعہ نہ تھیندی باقی تما آیا ہو تو ولكن ادعو للمیت واستغفر له ہن میت جے واسطے تما بخشش جی دعا کرو اساں دہشت گردن آئیں جھڑے کارن آئیں امن پسند جماعت آل سنت وال جماعت یہ تمام دہشت گردی ہے جہاں سب ہر با استعمال کیا ہے مسجد عبادت کا ہوا انہی میں تمام تہ کھانا ٹھائے چھڑیانے جے میں کلیشن گوف کلچر پہ ہوا ऐं मदरसनि में तकनि जे हेठों सिरिंगूं लॻल आहिनि मथां क़ुरान वेठा था पढ़ो हेठों रिपीटर पिया आहिनि यार असांजी हीअ वाट आहे बाक़ी जे इल्म जो मैदान अचे मल्हाए त असांजो ख़लील चवंदो ई तोखे तसे मारींदो हिकिड़ो ॼणो ॻाल्हायो न ईअं न कयो न بے جو خیر پانجو خیر چوندا دعا کرو یا حدیث مبارک پتا یا سنا یا فقہ جو کتاب ہر ایک مدرسے میں پیو وا اندھا جو تھیا ہو پڑھو سبحان اللہ سبحان اللہ ایڑو لکھن جی عادت تھی سبحان اللہ سبحان اللہ کہ جنازے کا بعد میں دعا جو ثبوت ہے گال بدو تھک جی پیا ہو تو تمام جی تھک جن سا اسا بدل نہ ہو کندھا لاڑے بھی نہ بھی ہو سدھا تھی بھی ہو سینہ پاجا یہ کینن کو پاک کرے بھی ہو تو وہ اسا جی تکیر رستو کے گڈی تھی مارے نعرہ تکبیر اللہ اکبر یا رسول اللہ حق چار یار
हाणे हे थियो जनाज़े खां बाद में दुआ जो सबूत ॾिनोसीं या न ॾिनोसीं? थोरो ॻाल्हायो न। वरी क़ब्र जे मथां बि दुआ जो सबूत ॿुधो। अन उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु काल कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा फरग मिन दफनिल मय्यत वक़फ़ अलैहि फ़क़ाल इस्तग़फिरू लिअख़ीकुम सुम्मा सलू लहू बित्तस्बीत फ़इन्नहु अलआन युसअल। हजरत उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु दिल पर महबूब जो असाबी आयो तो फरमाए त रहमत वारे राणे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो यो तरीक़ो मुबारक हुयो त जॾहिं मय्यत खे क़ब्र में दफ़न जे कंदा हा, दफ़न करण खां फारग थींदा हा त उन्हीअ जे क़ब्र जे भरिसां बीही पाण फरमाईंदा हा। छा फरमाईंदा हा? इस्तग़फिरू लिअख़ीकुम। ऐ मुंहिंजा सहाबा, चेहरे जे दीदार करण वारो, मुझे रुकुअ सां गॾु रुकुअ जे करण वारो, मुझे सजदन सां गॾु सजदन जे करण वारो। वॾो इन्हनि असहाबनि जो शान आहे जिन डायरेक्ट मुस्तफ़ा को फैज़ वरितो। मदीने वारो साईं मौला अली साईं अम्मा जीजा खातूने जन्नत हजरत इमाम हसन मुश्तबा हुसैन शहीद करबला ये पंजतन पाक चया वेंदा आहिनि। छा चया वेंदा आहिनि? पाक। हल अकबर जे ॻाल्हि खे तूं छॾे ॾे, ॿुध मदीने वारे जी हदीस। पाण था फरमाइनि त अला इन मस्जिदी हाज़ा हरामुन अला कुल हाइज़िन मिनन निसाए व कुल जुनुबिन मिनर रिजाल इल्ला अला मुहम्मदिन व अहल बैतिही अली व फातिमा वल हसन वल हुसैन। नबी साईं फरमाया त खबरदार हिन मुंहिंजी मस्जिद में हर उहा औरत जेका हैज़ सां हुजे, हर उहो मर्द जेको तड़ सां हुजे, उन्हीअ जी मस्जिद में दाख़िला ममनू आहे। उहो हिन मुंहिंजी मस्जिद में नथो दाख़िल थी सघे, नथो अची सघे सवाइ मुहम्मद, अली, फातिमा, हसन, हुसैन जे। अलाए कहिड़ा माण्हू वेठा आहिनि। सही आहे। पाक थिया। मदीने जो साईं भी पाक, मौला अली भी पाक, खातूने जन्नत भी पाक। लक़ब त बतूल अथसि न। अल्लज़ी लम तर हुमरतन क़त, जंहिं सॼी ज़िंदगीअ में लालाई न ॾिठी, ॻाढ़ाण न ॾिठी। तुंहिंजे असांजे औरतुनि खे माहवार ईंदी आहे। हिन क़ुरान ते हथ रखी थो मां चवां पियो त इन्हनि ॻाल्हियुनि खां मुस्तफ़ा जी बचड़ी फातिमा ज़हरा पाक हुई। अरे हथ मथे खणी करे सुभान अल्लाह जो जवाब ॾे। पाण पंहिंजी बचड़ीअ जे वास्ते अञा बि हुज़ूर फरमायो, ॿुधो, इन नबनती फातिमत हौरा आदमियतन लम तहिज़ वलम ततमस। नबी साईं था फरमाइनि त हीअ मुंहिंजी बचड़ी खातून जन्नत इंसानी हूर आहे। इंसानी हूर आहे। लम तहिज़ वलम ततमस, जंहिं सॼी ज़िंदगीअ में जंहिंखे हैज़ न आयो। तॾहिं पंजतन पाक चवंदा आहियो न। हाणे ॻाल्हायो न, मदीने वारे जो फ़ैसिलो नी। शाबाश। पोइ अल्लाह ताला जो नबीअ खे मोकिलियो त वयु सकी हिम दिल, पर मां तोखे इन्हीअ जे लाइ थो मोकिलियां त वञी नापाकनि खे पाक बणाए। हे त उहो ई घराणो पाक आहे नी, पंजतन पाक जो। उहे कहिड़ा नापाक आहे जिन खे मुस्तफ़ा पंहिंजे निगाहे करम सां पाक हुजे कयो। इते इशारो थी समझी वञ जाए। अॻिते वधंदे पोइ दस्तगीर जा मुरीद तुंहिंजे पुॼण जे लाइक़ आहिनि।
को हुयो त हाणे हिन खे दफन कयो क़ब्र जे अंदर पोइ पाण फरमायो त मुंहिंजा सहाबो जी वाका पाण फरमाईंदा त इस्तगफिरू लिअखीकुम तव्हां हिन पंहिंजे भाउ जे लाइ बख़्शिश जी दुआ करो ये क़ब्र जे मथां दुआ जो सबूत आहे सही आहे हिन पंहिंजे भाउ जे बख़्शिश जे लाइ दुआ करो ऐं सुम्म सलू लहू बितस्बीत इहा भी दुआ करो त अल्लाह ताला हिन खे सुवालनि जे जवाब में साबित कदम रखे जो फइन्नहु अलआन युसअल हिन वक्त हिन सां क़ब्र जे अंदर सुवाल जवाब थींदो ॻाल्हायो क़ब्र जे मथां अज़ान जो भी सबूत ॿुधी छॾियो नबी साईं जो हिकिड़ो असहाबिया हज़रत सअद बिन मुआज़ रज़ियल्लाहु तआला अन्हु वफ़ात करे वियो क़ब्र जे अंदर दफन कयोसि असहाबी था चवनि पिया त जेॾी महिल सअद बिन मुआज़ रज़ियल्लाहु तआला अन्हु खे असां दफन कयोसीं त मदीने जे साईं उन्ही असहाबी जे क़ब्र जे मथां तकबीर ऐं तस्बीह पढ़ण शुरू कई बिनी जहाननि जे सरदार जो तकबीर ऐं तस्बीह पढ़ण शुरू कई त असां बि पढ़ण शुरू कई साईं करीमन जेड़ी मतलब बस फरमाई त असां भी बस कईसीं पोइ असां हथ अदब जा ॿधी करे सरकार खे अर्ज़ कयोसीं फ़क़ील या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूबा सा जो अबू अमा तुंहिंजे क़दमनि तो कुर्बान थियनि लिम सब्बहत सुम्म कबरत तव्हां हिन असहाबीअ जे क़ब्र जे मथां या तस्बीह तकबीर छो पढ़ी मदीने जे साईं पंहिंजनि असहाबनि खे फरमायो त लक़द दाक अला हाज़ल अब्द सालिह क़ब्रुहु फरजहुल्लाहु अन्हु हिन अल्लाह जे नेक बाने जे मथां हिन जी क़ब्र तकदी वई पोइ असां तस्बीह तकबीर पढ़ण शुरू कईसीं तेसि ताईं पढ़ंदा रहियासीं जेसि ताईं हिन जी क़ब्र कुशादी थी वई नबी साईं फरमायो त सालिह बानो आहे तंग क़ब्र थे गुनाहगार जे मथां बदकार जे मथां थोरो ॻाल्हायो नेक जे मथां छो नेक भी उहो जेको हुजूर जो असहाबी सॼी दुनिया जा गौस कुतुब गॾु थियनि त असहाबीअ जे मट न थींदा पाण फरमाए त नेक भी आहे इन्हीअ नेक जे मथां छो थी क़ब्र तंग थिए इन्हीअ हदीस मुबारक जे तशरीह में उलमाए किराम ने लिखियो आहे त इन्हीअ क़ब्र को रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाबीअ खे अज़ाब न पे कयो इहो महबूब जो एॾो त आशिक़ हो जो जेॾी महिल हिन खे क़ब्र में दफन कयो त इहो क़ब्र प्यार ऐं मुहबत जो असहाबीअ खे ठाकुर पातो हो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो कौल ऐं फेल उम्मत जे तालीम जे वास्ते हुयो त क़ब्र हिन मुंहिंजे आशिक़ असहाबीअ खे भाकुर पाए त मां मथां तकबीर क़ब्र जे पढ़ा त मुंहिंजे उम्मत जे लाइ तालीम थी पवे हाणे इन्हीअ खे क़ुरान शरीफ़ रख तूं मथे अथऊं त तकबीर छाहे अज़ान छाहे जॾहिं हिकु आहे त पोइ असां तॾहिं था तकबीर पंहिंजो अज़ान क़ब्र जे मथां चऊं तव्हां जेकॾहिं नथा चओ भली न चओ असां तव्हांखे कॾहिं मेड़ में न कई आहे छा त तव्हां हरू भरू पढ़ो नथा पढ़ो त चलो बाक़ी जेके पढ़नि था उन्हनि खे ठलींदव त पोइ मारींदासूं ॻाल्हायो त सही न हाणे ॻाल्हाए नी कोन था वॾो तो टिंजणो आहे अरे मुर्शिदनि कामिलनि जी तुंहिंजे हथ में दामन आहे ख़ुदा जो कसम तो निंढर कोन आहे जेॾी महिल वक़्तु अचे वेंदो त मैदान दस्तगीर पासा पीर जा मल्हाईंदा शैतान भॼी वेंदो ऐं क़ुरान भी हिन ॻाल्हि जी दलालत करे थो न त इज़ा दआन जॾहिं वणेव तॾहिं दुआ घुरो न पर जेकॾहिं तव्हां दुआ नथा घुरो त हाणे अल्लाह ताला मुक़द्दस क़ुरान पाक में इरशाद फरमायो हथ मथे खणी करे सुभान अल्लाह जो त क़ुरान शरीफ़ जी आयत ॿुधाए सुभान अल्लाह अल्लाह ताला तो फरमाए बता अल्लज़ीन यहमिलून अल अर्श वमन हौलहु युसब्बिहून बिहम्दि रब्बिहिम وَيُؤْمِنُونَ بِهِ وَيَسْتَغْفِرُونَ لِلَّذِينَ آمَنُوا
وسعت كل شيء رحمة وعلما فاغفر للذين تابوا واتبعوا سبيلك وقهم عذاب الجحيم. سائیں غلام مصطفیٰ شاہ صاحب ابھی دعوت دینا الذین یحملون العرش. اللہ سے جل شانہ تو قرآن میں فرمائے تا جے کے عرش تھا کھنن چھا تھوڑا دہاں بھی بات کھولے گل آئیو نندر پھٹا دوا جے کے عرش تھا کھنن. اللہ جا ملائکہ سگوران جے کے کل ہو نہیں رب جے عرش کے کھئیوں بیٹھا ہے ومن حولہو. خدا تو فرمائے تو انہی جے آس پاس وارا انہی جے آس پاس وارا یسبحون بحمد ربہم پاجی رب جی تعریف سان گڈ سندس پاکائی بیان کندا آہن ویؤمنون به ای انیت ایمان رکھدا آہن ویستغفرون للذین آمنوا ای مسلمانن جے لائے بخشش جی دعا گرندا آہن. کیرا گرندا ہے کیرا گرندا ہے ملائکہ. تعالیٰ سے مسلمانن کے بخش گلائیو نا وہ اللہ تعالیٰ چھونا ملائکن کے جھلیو تڑے وہ جمعے جے دیہاڑے اذان تھی اچے تا نماز نہ پڑھی تن ہو کڈھن جی کوئی تے چو تگیہ وٹ بیٹھا ہے ہاڑے نہ تھا گلائے نا کہ تا عاشق رسول اللہ رکھانے مو پسیوں بھرے درگاہ مشوری شریف تے ویا جمعہ پڑھا کہ عاشق پسیوں بھرے ویا کمبر شریف حسین رسائیہ وٹ نماز پڑھا کہ لاڑکن جے مسجدن میں اج نماز تے تھا ونجن پیا خطیب ممبرن تے مجھے محبوب جی تعریف تھا کن پیا ارے ہو تو کڈھن جے کوئی نہ تے ویا ماں رب جی پرواہ نہ کیوں کان نہ کڈھوں. اچھا ہو تو جمعے جے نماز جو ڈہاڑ وا کرکٹ پئی تھی ہلے تے نماز جی پرواہ نہ کیوں وڑ کرکٹ بیٹھا پیا ڈسن چوکا او چھکا پیا بیٹھا ڈسن واو مولی پٹ پاٹے ہن قرآن کے چھڑی کرکٹ کے پیار ہو گئی کہ قرآن کے چھڑی تو کرکٹ میں مکارو بھی ایڑ ہو گئی جو عمر جے کا تو جی دل کھڑائے چلیو انجا نہ تو مڑے. سبحان اللہ دیو فقیر دیو سبحان اللہ دیو ملائکو جمعے جی دیہاڑ نماز تے نہ ویا اوتا سے بیٹھا تھا کھیلنے اوتا کمی اج ادو دیہاڑو وا بھئی ویروہ وندرا کیوں یہ مسلمان جو پٹرا تاس میں ویروہ وندرا تو کرے جو مسجد دے نماز تے نہ تھو ونے. ارے تما انہن جے لائے دعا دا گرو پیا اللہ سائیں تو انہن کے معافی دی او جمعے جی نماز کون دا پڑھن پیا ہو مکان میں بھنگوں چرس جا دور پیا تھا ہلن ایترو ت چرس پیدو تن جو دوہیں تے مکان نے جو چھتیوں کاریوں کرے چلو تھا. صحیح ہے گلائیو چھوڑا تھا رہتا ہمارے انہیں جب بخش جلا بات دا دعا کرو خدا تے یار ملائکن کے ایئے کون تو چوے ملو لائے چھو چھتو تھیوا چاچی یہ دعا ہے جنازو پڑھو تن ہانے سید حفیظ اللہ شاہ بخاری دعا تو کرے ہے سب امین تھا کن پیا ہانے پیٹ کے کاندا 5 روپیا تے خط میں جا دعا جا ملدا قرآن بخشایا اسے چاچی یہ دعا ہے جی کو پکھو کھچو اگتی لڑا دو پوکھڑا لڑا جا پٹرا رب جانا جے کو اتے پوکھیں دا سو اگتے لڑا جے جڑے خدا تعالیٰ پانچن ملائکن کے منو نہ تھو کرے تو کہڑی ماں جو پٹرا جو جھلی دے تو دعا نہ کرو. اگتے چھا تھا چون ربنا وسعت كل شيء رحمة وعلما فاغفر للذين تابوا واتبعوا سبيلك وقهم عذاب الجحيم.
الرحیم ماں کا جو پیر مرشد لایا جو رگو تھوڑی گال کیا تو کو ٹپا دے اندھو تھی گری پوے کو پاسی نو تھی ونی کرے پر مرشد نے جو انہوں نے جو واسطو تو وجہ مت تھوڑو ماں بھی انہوں نے جو غلام ہے موسیٰ کا لائیو لتا جی پھگڑن دو سامت اگا نہیں تہاں کے کا دو سامت چھتا چول اے اسا جا پال رہا ہے ملائکہ تھا چول تنجی رحمت اے علم ہر شیط وسیع مجھا مالک پوتو انہن جی توبہ قبول کر جگے تنجی راہ دے حلیا مجھا مولا ہے اسا جا ہتھڑا کھالی نہ موٹا انہن کے تو سکھجے اسا وکھا پچا ہے انہیں یہ ملائکہ تھا مدینے والے سائیں کہ امت گناہگار دلا دعا گھرن ہکڑے پنہ لکار پانی کل بگو جگی یہ مدینے والے سائیں جو صدقوں با جو زمینت گناہ تو اسا تھا کہ یہ پر معافی کی دعا خدا جا ملائکہ جاتا گھرن یا رسول اللہ یا علی یا علی دم دستگیر چھوڑا ہانے لائٹ کھر کو مالے کا جائے تو ماں ڈال ہے ہی لے کریں تو گھنا گھنا دوست ڈسا تو مجھے تکیر نہ تھا بدھن وری تھا فوٹو کٹ رہا ہے نا سو یہ مجھے پوڑیو چکو آسو رائے گانے میں دو اور انہیں یہ نہ کر انہیں فوٹو نجھے کڑھانا جا مخالف ہے تو اسا جا کٹھو بس شاباس تھا نہ تو ماں پانچو آسرو لائے بیٹھو ہو سب سے دل ہار جی بھئی تانے اترو جلسو حلیو آئے جماعتا کو صبح سا کاروبار بھی آئے ویندہ حلیا ماں بھی پانچے دل میں سچو کرے پوچھو تو خوش پیو تھا خدا کرے جے جماعت چھڑ بچڑ تے تو سید کے پیرن تے ہتھ رکھیوں بھجا پر جماعت نہ چھڑیو تو ماں عشق ہی محبت سا ویٹھا رہے ہو جے ویٹھا رہے ہو تو ہانے اسا کے بھی موہ ڈیڑو پیو شاباس آنے بری ہے توجہ کا جائے ہی قرآن شریف جی بری بھی آیت بدھو اللہ تعالیٰ تو فرما بدھو والملائکت یسبحون بحمد ربهم ویستغفرون لمن فی الارض الا ان اللہ هو الغفور الرحیم سبحان اللہ چاہے جی باہر جا کارڑا ہوتا ہے اندر جا اچھڑا ہوتا ہے اللہ واصل انہیں توجہ ہوا ہے اللہ تعالیٰ فرمائے تو والملائکت ای انہی جا ملائکت یسبحون بحمد ربهم پاکے رب جا تعریف سا کٹ سندس پاکائی بیان کدا آہن وَيَسْتَغْفِرُونَ لِمَنْ فِي الْأَرْضِ ای زمین وارن جے واسطے معافی گھرندہ آہن کہا جے واسطے وجنہ ڈھاتا چھو نا زمین وارن جے واسطے معافی گھرندہ آہن رب جا ملائکہ ہن اگلی آیت میں ہوتا وَيَسْتَغْفِرُونَ لِلَّذِينَ آمَنُوا مسلمانوں کے واسطے تھا مغفرت بخشش جی دعا گھرن ہے اللہ تعالیٰ ہن آیت میں تو فرمایا تھا یہی مجھا ملائکہ مجھے پاکا یسا گڑ وڈائی بیان بھی کن تھا وَيَسْتَغْفِرُونَ لِمَنْ فِي الْأَرْضِ ای زمین بارن کے واسطے یہ مجھا ملائکہ معافی تھا گھرن وہ ہن زمین تے دروں تو مسلمان تو کونے داران ہندو سکھ منگوار بھیل یہودی نصارو کاکیانی تو اللہ تعالیٰ ملائکہ کے چھوڑو تو جھلے ارے ہو ہتھ جا پتر ٹھائے ہاتھ چا دیا جا سونے جا لکڑی جا پتر جا پتھر جا انہن کی آڈو واہ گرو کنٹن کریا پہ آئے لے ہوتا ہے مارا پچے وجود جا انکاری پنجدر جا انگریزی پڑھیا پینٹ شرط پاتا ابا ڈاڈا دا پیرن فقیرن جا
जा मोतक़िदा रात ॾींहुं दुरूद सलाम जे पढ़ण वारा क़ुरान पाक जे तिलावत जे करण वारा बीमार को माण्हू घर में थींदो त जुमे जी नमाज़ ते लख सलात पढ़ाए पाणीअ जे मथो दम कराए इलाज इहो कराईंदा अॼु हे उन्हनि जी औलाद चवंदा छा जोड़े रब्बा इहे मुलनि जा ॾटा सटा अथव छाजी क़बर है छाजी क़यामत आहे छाजी पुल सरात आहे छाजी जन्नत आहे छाजो दोज़ख आहे बसि बाबा हे ईअं ज्ञान पियो हलंदो हिकिड़ा मरंदा ॿिया जीअंदा हिकिड़ा हलंदा ॿिया ईंदा का ॻाल्हि कान्हे वका खला थी तल्ला इन्हीअ खां त ख़ुदा कॾो करे यहाँ त लाड़कणे में टुटींदा वतन खुदा जा एहसान मिलाए छॾी जो पाणीअ जे कतरे जे मथां हेड़ियूं तस्वीरां जोड़ण इहो चीन जो कमु न आहे अमेरिका जे माउ जो कमु न आहे इहो रब जो कमु आहे ॻाल्हाइनि नथा मां जी हाणे जाम शोरो में तकरीर रही रोड ते तकरीबन सिंध यूनिवर्सिटी जा ये जाम शोरो जा शागिर्द आया हा इहो जेको वापडा पावर हाउस आहे तमामु घणी जबायत आई हे क़ुरान शरीफ़ मुंहिंजे आॾो पियो आहे त मुंहिंजो दोस्त आहे हिकिड़ो ॾहराज मोहब्बत देरे जतोईअ जो साजिद मूंखे चई असां हिते मीलाद शरीफ़ पे कयोसीं सो उते हिकिड़ी पार्टीअ जा माण्हू आया जहिड़े हे छा कयो अथव मदीने वारे जो मीलाद था कयो असां घुरे तव्हां पुछो आहे उन्हनि जी का अक्सरियत ही को ॾाढ हो का पुठी हुई अहिड़े तव्हां असां खां पुछो आहे ऐं तव्हां अहिड़े नबीअ जो था मीलाद मल्हाए जिन खे पंहिंजा चाचा बि न मञींदा हा हाणे कसम अथव रब जो त इहा ॻाल्हि आशिक़नि जी दिलि दुखंदड़ आहे या न ॻाल्हायो नथा ख़ैरत नथी अचेव ॻाल्हायो नथा बसि पोइ हुनजो इहा ॻाल्हि कई त हूअं मां कयां अधु कलाक पोइ मां 2 कलाक तकरीर कई पर 200 स्पीड ते ॻाल्हायो मां चयो हाणे पंहिंजे दांदर जो सूर मारिया पोइ सभिनी खे खटाए नथा इहा हालत वञी रही आहे नौजवाननि छोकिरनि जी हितां अबो अम्मा ख़र्च था कनि पिया 1000 रुपया ख़र्च था कनि पिया त असांजा पुटड़ा तालीम पढ़ाइनि को इंजीनियर थिए को डॉक्टर थिए उते 4 रात ॾींहं छोरियुनि सां वेठा आहिनि इहे रब जे ज़ात बाबरका जे वजूद जा इनकारी पोड़े ख़ुदा जो अञा गहरो कसब न पवेव भिटाई थो फरमावे पियो दसा से करे सिंगार तब मेहमान आई मिटीअ जो कोडी नखड़ंदे पाण सां सचो हलंदी साण हिते सदाई सुल्तान हुते पिटींदे परदे हमें कतड़ बाजो कीअं तूं काढो कंदी कपड़ा राजा अरदायूं करे तूं डिकी घुमे दी इन्हीं अफाले ई मता कूड़ी लगे कांध के केड़ा तो भेटाइया जे नसीहत भरिया शेर है भेटाइया जे शेरन के पढ़ तो मुंह दिल जिंदा थी पवे खुदा जो वास्तो तो आखिरी वक्त तो सजे जहान सा भेटाए छन जो इन्हीं घराणे सा न भेटाए जो सुभान अल्लाह हिन अॻी आयत में मलाइका चवनि त मुसलमाननि खे माफ़ी ॾे अल्लाह साईं हिन आयत में वयस्तगफिरून लिमन फिल अर्द ज़मीन वारनि जे वास्ते था माफ़ी घुरनि त अल्लाह ताला मलाइकनि खे मनो न कई त न जेके मां अल्लाह खे अल्लाह करे नथा मञनि हेॾा बेफ़रमान मुंहिंजा बना थी बीठा छॾे ॾियो बस सही आहे न बोलो इन्हनि जे माफ़ीअ जे लाइ दुआ पर असां अल्लाह ताला एॾो त बुर्दबार आहे जो रब साईं तो मलाइकनि खे फरमाए त ठीकु आहे जेकॾहिं तव्हां दुआ घुरंदा था रहो त अल्लाह इन अल्लाह हुवल गफूरुर रहीम ॿुधो बेशक अल्लाह ही बख़्शणहार ऐं महिरबान आहे खुदा इन्हनि खे मलाइकनि खे मनो न कई खुदा तबारक व तआला पंहिंजे
پیاری جماعت کھا تو پوچھا تو فرض نماز جکو بھی ہر طبقے جو انسان بھلی پڑھا دو السلام علیکم ورحمۃ اللہ ورائے دو تو دعا قرآن ہے اللہم انت السلام و منک السلام و الیک یرجع السلام غلا ہے فہینا ربنا بالسلام و ادخلنا دار السلام پر جکڑے رگو کرا کلی ٹوپڑی رگو پاتل تستبی سلام ورائے دو ربنا آتنا فی الدنیا حسنۃ وفی الآخرۃ حسنۃ وقنا عذاب النار لا الہ اتے چھوٹو دعا گرے جنے نماز خود دعا ہے تو سلام ورائے اتے ہلے وجنی کہ اتے جائز آتا ہوتے بھی جائز آنا اے اللہ تعالیٰ پاجے محبوب کے قرآن شریف میں فرمایا تھا فیضا فرغت فانصب مجھا محبوب جنہ تو نماز کھا فارغ تھے تو دعا میں محنت کر آنے والی ہی آیت بدھو تقریباً دعا کے لائمہ بھی قرآن شریف جو آیت ہوا دیو مرا دو بچہ دو گلا گلا بات کھولے گلا ہے نا مسلمان ہے ہو اہل سنت والے جماعت جائے ہو تو پانچے مسلک کے واسطے پانچے دل میں غیرت پیدا کیو یہ بدروازاروں کو کڈو نے ہکڑو آفیسر سب کو خوشمان ہوا بیو کو غریب مسکینہ ویچارو کڈہ گاڑڑو تھو وہاں بیٹڑو تھو پالے اچھے بندے بھی پانچے دروازے تے تھو تہیہ جو باہر نکرے تھو تشلن کو انہی گڈہ کارے جو پیر کو تھوڑو سرل ہو جے ہن جے چائے دے یا گڈہ کا اتے لڈ لاہے تو پو ہی اکڑ سے مہربانی کرے جو کڑے پڑھتا پڑھو کر کرے بتا دو کر بڑے با خیرت ہمارا پٹ ارے یہ بھی کا گال آ جاتے غیرت تھی اچھے غیرت تو کھے اچھے تو مصطفیٰ جے شان تھی اچھے غیرت تو کھے اچھے تو صحابہ اکرام جے عظمت تھی اچھے غیرت تو کھے اچھے تو اہل بیت جے شان تے غیرت اچھے غیرت تو کھے اچھے